ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 6 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो त कंस घणनि ही राक्षसनि के मोकिलण बावजूद बि ॾाढो ॾकंदो ऐं डिॼंदो रहंदो हो। तंहिं करे हुन पूतना राक्षसियाणीअ खे घुराए चयो त हिन वक़्तु जेके बि बालक मथुरा ऐं गोकुल में ॼावा आहिनि तिन सभिनी खे तूं मारे छॾ। प्यारा भक्तों, तंहिं बाद पूतना गोकुल में हिकु सुंदर स्त्रीअ जो रूप धारण करे माता यशोदा जे घर अचे थी ऐं घणियूं ही मिठियूं ॻाल्हियूं करे कन्हैया खे पंहिंजी हिंज में खणी खीर पीआरण लॻी। लेकिन कन्हैया उन जी छातीअ खे अहिड़ो त ज़ोर सां जलियो जो हुन जी साह बंदि थी वई। तंहिं बाद पूतना कन्हैया खे आकाश में वठी वई। तंहिं बाद बि कन्हैया उन जो खीर पीअण न छॾियो ऐं खीर सां गॾु उन जी साह बि पी वियो। सभई चयो जय श्री कृष्ण। प्यारा भक्तों, जॾहिं पूतना पंहिंजे असलोकी रूप में अची मथां खां जबल वांगुरु ज़मीन ते किरी, तॾहिं कोवन ताईं घणा ही वण ज़मीन ते किरी पिया, जंहिंजे किरण जो आवाज़ ॿुधी कंस जो बि हिरदो ॾकी वियो हो। प्यारा भक्तों, तंहिं बाद सभिनी गोकुल वासियनि अची उन पूतना जे राक्षस रूप खे अची घेरियो ऐं माता यशोदा कन्हैया खे खणी वञी जारो करण लॻी। सभई चयो जय श्री कृष्ण। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 6 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था त हे राजा परीक्षित, जॾहिं नंद बाबा जी अची उन शव खे ॾिठो तॾहिं भॻवान जा शुक्र करे चयाईं त सुठो थियो जो मुंहिंजो कन्हैयो अहिड़े राक्षसियाणीअ खां बची पियो। ॿियो ही ॻाल्हि बि चङी थी जो ही राक्षसियाणी शेर खां ॿाहिरि अची किरी। जेकॾहिं शहर में किरे हा त न ख़बर आहे केतिरा गोकुलवासी हिन जे हेठां अची मरी वञनि हा। ईअं चई नंद घर आयो ऐं पंहिंजे लाल खे हिंज में खणी घणो प्यार कयो। 6000 खीर ॾींदड़ गायूं श्री कृष्ण भॻवान जे हथां ब्राह्मणनि खे दान करायूं ऐं घणो अन्न सोन ऐं चांदी वग़ैरह संदसि मथां गोरे कंगालनि खे ॾिनो। तंहिं खां पोइ नंद जे हुकुम मूजिब ग्वालनि कुंवारनि सां पूतना जो बदन वढे खॾूं खणी तंहिं में संदसि हॾियूं विधियूं। बाक़ी चमड़ी ऐं मांस उन जो बाह में जलाइण सां अहिड़ी त ख़ुशबू उथी जो सॼो ब्रिज उन ख़ुशबूअ में महकजी वियो हो ऐं सभई ब्रिजवासी उन जे सूंघण सां ॾाढा ख़ुशि थिया। एतिरी कथा ॿुधी राजा परीक्षित पुछियो त महाराज, उहा राक्षसियाणी त शराब पीअंदी हुई ऐं मांस खाइण वारी हुई, पोइ उन जे बदन मां ख़ुशबू निकिरण जो कहिड़ो सबबु हो? श्री सुखदेव जी स्वामी फरमाइनि था त ए राजा, श्री कृष्ण भॻवान उन जो खीर पी संदसि छातीअ ते चरण रखियो ऐं उन खे पंहिंजे हथनि सां मारे पवित्र करे मुक्त कयो। तंहिं करे उन जे सरण ते ख़ुशबू निकिती। माखण प्रभु कमलापति सुगल सुबास निवास, तंहिंजे अंग सुपर्श ते प्रगटी बास बास। ए राजा परीक्षित,
जा पूतना पंहिंजी छातीअ में ज़हर लॻाए श्री कृष्ण खे मारण आई, तंहिं बि एॾी उत्तम गति पाती। पर जेको नारायण जीअ खे प्रेम सां चङा चङा भोॼन भोग लॻाए थो, तंहिंखे ख़बर न आहे त कहिड़ी पदवी मिलंदी। जेके माण्हू पूतना जे मरण जी कथा कंदा ऐं ॿुधंदा, तिन खे परमेश्वर जे चरणनि में भक्ति थी मुक्तिअ जी पदवी मिलंदी। ए राजा, श्री कृष्ण जे दर्शन वास्ते देवताऊं पंहिंजो रूप बदिलाए गोकुल में ईंदा हुआ ऐं संदन स्त्रियूं श्याम सुंदर जी सुंदरता ॾिसी मोहित थी पवंदियूं हुयूं। सभई चयो जय श्री कृष्ण। अध्याय 7, जंहिंजो नालो आहे श्री कृष्ण जे मारण लाइ कंस जो तृणावर्त ऐं ॿियनि राक्षसनि खे मोकिलणु। प्यारा भक्तों, एतिरी कथा ॿुधी राजा परीक्षित चयो त हे महाराज, जहिड़ी तव्हां पूतना ऐं नंद कुमार जी लीला हाणे मूंखे ॿुधाई आहे, तहिड़ी लीला ऐं बाल चरित्र ॿिया बि वर्णन कयो, जो उहे मूंखे ॾाढा आनंद था ॾियनि। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, राजा कंस पूतना जो हाल ॿुधी पक सम्झियो त मुंहिंजे मारण वारो गोकुल में पैदा थियो आहे। उन चिंता में हू व्याकुल थी किरी पियो ऐं जॾहिं कुझु देर खां पोइ होश में आयो, तॾहिं दरबार गॾु करे वज़ीरनि खे चयाईं, नंद जे पुट पूतना खे मारियो आहे, तंहिं करे मूंखे मालूम थो थिए त शायदि मुंहिंजो मौत बि उन जे हथां थींदो। सॼण उहो लिखिबो आहे जो मुश्किलात में कमु अचे, सो जेको उन छोकिरे खे मारे मुंहिंजो भलो कंदो, तंहिंखे मां मालामाल करे छॾींदसि ऐं उनखे ई पंहिंजो सॼण सम्झंदसि। सभई चयो जय श्री कृष्ण। प्यारा भक्तों, तंहिं वक़्तु श्रीधर नाले ब्राह्मण जो उते वेठो हो, तंहिं चयो त हे राजा, तव्हां का बि चिंता या फ़िक्र न करियो, मां तव्हांजे दुश्मन खे मारे ईंदसि। सभई चयो जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 7 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगर तव्हां सभिनी हरि भक्तन खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तन सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।